अस्सलामुअलैकुम दोस्तों, सिंधी ड्रामनि जी बहितरीन ऐं ख़ूबसूरत अदाकारा रेहाना मंगी। अदाकारा रेहाना मंगी केरु ऐं किथां जी आहे? अदाकारा रेहाना मंगी शोबिज़ इंडस्ट्री खां छो गायब आहे? तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अव्हां जेको बैलेंस कोन वेंदो, पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त अदाकारा रेहाना मंगी सिंध जी बहितरीन ऐं मशहूरु अदाकारा आहे, जंहिं शुरूआत टीवी चैनल खां कई। बाद में पत्थर दुनिया ड्रामे में माहिरा जे नाले सां ख़ूब अदाकारी कई, जंहिंमें रेहाना मंगी मूसा ख़ान जी धीउ ऐं कमाल ख़ान जी भेण आहे। रेहाना मंगी खे पत्थर दुनिया ड्रामे खां बेपनाह मक़बूलियत मिली। रेहाना मंगी ड्रामनि खां अलावा केतिरनि ई सिंधी टेली फिल्म में बि कमु करे चुकी आहे, जंहिंमें कचे जो कंधार, जंहिंमें रेहाना मंगी कूंज जे नाले सां एक्टिंग कई, ऐं उन खां अलावा आचर धाड़ेल ऐं मुजाहिद फिल्म में रेहाना मंगी हवा जे नाले सां एक्टिंग कई। रेहाना मंगी शुरू में मॉडलिंग कंदी हुई। रेहाना मंगी लाड़कणे सां ताल्लुक़ रखे थी ऐं हींअर बि लाड़कणे में ई रिहाइश पज़ीर आहे। रेहाना मंगी शादीशुदा आहे ऐं घरू मसरूफ़ियात सबबु शोबिज़ जी दुनिया खां इन जे करे ई परे आहे। हिन तरह जा वधीक वीडियोज़ ॾिसण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। मिलंदासीं कंहिं नए वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।